और गज़ा के मुसलमानों के साथ अपना इज़हार यकजहती करके ये साबित किया है कि हम इस जुल्म को ज़ाब्ते को नहीं मानते। अमेरिका और इसराइल जो ये जुल्म कर रहे हैं इसके ख़िलाफ़ लोगों के दिलों में जज्बात है। जेका फ़लस्तीनी भाउ आहिनि उन्हनि सां इज़हार यकजहती जे लाइ पूरे पाकिस्तान में जमात इस्लामी जी अपील ते ऐं ताजिरनि जी अपील ते हड़ताल है। आज हमें इस चीज़ की बड़ी फ़ख्र से खुशी महसूस कर रहे हैं कि आज हमें देखने में ये आ रहा है कि मुसलमान बिरादरी जो है बिल्कुल फ़लस्तीन के लिए, अहले गज़ा के लिए आज यकजहती पे जो है कि बिल्कुल खड़ी है। अलीकोट गुलाम मोहम्मद भी मुकम्मल तौर ते शटर बंद हड़ताल लगी पई है। उन खां अलावा जेको आहे हिते रैली कढी वई आहे ऐं हुक्मराननि खे अपील करां थो कि इसराइल जी बर्बरियत ते जेको आहे मुसलमाननि जे जज़्बात खे जेको मजरू कयो पियो वञे, महिरबानी करे इन ते जेको नोटिस वठो ऐं इन्हनि खे जेको आहे अक़वाम मुत्तहिदा ह्यूमन राइट्स किथे आहिनि जेको इंसाननि जी हक़ जी ॻाल्हियूं कनि थियूं।